अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। झंडो ॾिसी सम्झी त विया हूंदव। हिन वक़्तु मां दुबई में न कतर में मौजूदु आहियां ऐं साईं हिते जहाज़ बीठा आहिनि ऐं हिकिड़े ईअं सम्झो रेगिस्तान जे एयरपोर्ट ते बीठो आहियां, जिते तव्हांजे साम्हूं जहाज़ ई जहाज़ आहिनि जाॾो काॾो। अंग्रेज़ बि अची मन मस्तियूं हिते साईं जहाज़ लैंड थियो आहे, फ्लाइट माण्हू लहनि था पिया ऐं एयरपोर्ट खां ॿाहिरि ईंदा। हिते ई साईं हे जेके जहाज़ ॾिसो था, हिननि जहाज़नि जो हिकिड़ो मालिक आहे असांजो प्यारो दोस्त। हाणे अञा दोस्त मुंहिंजो ठहियो आहे, उनजो नालो आहे हामिद। सलाम वालेकुम हामिद। हाउ आर यू? Good, and you? Alhamdulillah. Zen. So where are you from? From Sudan. And you? Me, I'm living in USA, but basically from Pakistan. USA? Yes. United States, Los Angeles? Yeah? America. Yeah, Los Angeles or... Yeah, the capital is Washington DC. Yeah, like Los Angeles, Chicago, New York, Florida, Miami, Houston, all these are cities. Some Islam. Yes. So when you came here in Qatar? 1 month. 1 month. Okay, and mashallah, you have the aeroplanes of sand. Yeah. All these are the, we call it like a aeroplane of sand. Yeah. The camels. Yeah. So you own all these or you are working here? I own all. Mashallah. But that, not for me. Okay. But Yes. I took a safari ride on Land Cruiser. It was amazing. Mashallah. Thank you. You are very nice person. I Now, have good driver. so you are catching your guest. Go, man. Bismillah. Yeah. First guest. Go there. Bye. भाई हे सूडान को आयल आहे ऐं चए पियो 2 महीननि जे लाइ आयल आहे। हे उठ काए आयो आहियां ऐं रोज़ी रोटी कयां थो, छो त फीफा जो वर्ल्ड कप आयल आहे, इन जे करे माण्हू आयल आहिनि जाम हिते। हिननि हाणे खेमा बेमा ठाहिया आहिनि, त माना जीअं पाण ॾे बि मेलनि ते साईं थींदा आहिनि सेटअप, झूला, हे उठ रांदियूं ॿारनि जा ईंदा आहिनि, हे बि ईअं आयल आहिनि सूडान खां। ठीकु आहे। ऐं माशाल्लाह उठ अहिड़ा साईं पलियल भूरा अथनि तमामु। ऐं माण्हुनि खे हिते जेके अचनि था उन्हनि खे साईं सैरो तफ़री मुहैया करनि था, माशाल्लाह रोज़ी रोटी करनि था पिया। सूडान जा माण्हू साईं परे खां पधरा। हे ॾिसो, मां इजाज़त वरिती आहे हुनजो बिलाशक भर। तमामु साईं मज़ो बहितरीनु। मूंखे हाणे चए थो त राइड वठो, हाणे वञो उठ ते होॾे चकर हणी आहे। मां चयोमांसि तूं हले त पोइ तोसां कचहरी कंदा हलूं। चए न हिन हमरा सां वञ। मां चयो हलो इन साईं वञूं था। अचो त साईं हलूं था ऐं तव्हांखे ॾेखारियां थो त कीअं साईं उठ ते असां राइड कयूं। ठीकु आहे, सवारी कयूं। Ahmed, which one is good one? This one good? Yeah. And after this World Cup, where you will go back? You will go back to Sudan? Yeah. If I come to Sudan, can you show me Sudan? Yeah. You can enjoy. Sudan is a very nice country. Yes, one of my cousin, he went there and he said to me good words. He said the Sudani people are very nice. They are open heart. They are very nice host. Thank you so much. And Pakistan also. Like. Yes. I love Pakistan. Yeah. तो साईं ॾिसो हे पंहिंजो कम बि संभाले थो पियो। Sorry, I'm busy. Come on. Okay. Okay, you can sit here. Yes. And hold here. Okay. Sit. Hold here. Stop. Come on. Who will go? What is name? Badawi. Badawi? Yeah. Badawi slow. Ready? Bye bye. See you after tomorrow. 3 days, okay? Bye bye. त साईं Bye bye. बाय बाय। पहिरियों दफ़ो माना 1993 में वेठो हुयो। अल्लाह साईं, अल्लाह अकबर। ये गाॾी वांगुरु न अथव, ॿ झटका थो ॾिएव न, पर सुकून सां वियो। पहिरियों दफ़ो ॾींदो आहे, पोइ झटका न आहिनि, पोइ कमु सही आहे। हे साईं बसि असांजी लाल परी बीठी आहे ऐं उठ जी सवारी शुरू। तव्हां सुकून सां वियो। शुरू में ईअं लॻंदो आहे
त छा आहे सीन पर पोइ आहिस्ता आहिस्ता कमु पटिजी थो हले माण्हू काफ़ी अचनि था अंग्रेज आयल आहिनि बसि साईं हे नज़ारा हे सीनारियूं